अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलाता व अंतुम सुकारा हत्ता तअलमू मा तक़ूलून सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ए ईमान वारो तव्हां निमाज़ जे वेझा न वञो, व अंतुम सुकारा जॾहिं तव्हां नशे जी हालत में आहियो, हता तअलमू तव्हांजो ॼाणो मा तक़ूलून छा तव्हां चओ था। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक में इरशाद फरमाए त निमाज़ तव्हां उन वक़्तु पढ़ो जॾहिं तव्हांखे नशो न हुजे। कम से कम एतिरी ॻाल्हि त हुजणु घुरिजे कि जेको तव्हां चओ था उहो पाण त सम्झो त छा था चओ। हालांकि ईअं हुजणु घुरिजे हा त अल्लाह ताला नशे खां मना फरमाए त नशो न कयो। हिन आयत मुबारक में फरमाए त निमाज़ जे वेझा न वञो जेकॾहिं तव्हां नशे जी हालत में आहियो। हिन आयत मुबारक जो नुज़ूल उन वक़्तु थियो आहे जंहिं वक़्तु शराब हराम न हुयो, शराब बाद में हराम थियो आहे। बाद सहाबी सॻोरा नबी के सलाम जे शराब पी करे जॾहिं निमाज़ पढ़ियाऊं त जॾहिं क़ुर पाक पढ़नि पिया त क़ुर सही न पिया पढ़नि। पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक में हुकुम फरमायो, जॾहिं तव्हां नशे जी हालत में हुजो त तव्हां निमाज़ जे वेझा न वञो, छोजो तव्हां क़ुर सही न पढ़ंदव, सही दुआ न पढ़ंदव, सही तस्बीह न पढ़ंदव त तव्हांजी निमाज़ थींदी कोन। हिन आयत मुबारक जे नुज़ूल खां बाद में शराब हराम थियो आहे। बाद माण्हू ईअं चवंदा आहिनि कि नबी के सलाम जा सहाबी शराब पीअंदा, शराब पीअंदा हुआ, त उन्हनि जी ॻाल्हि खे बि रद्द न कबो, छो जेसि ताईं शइ हराम न थी आहे तेसि ताईं हुनखे हुनजे मथां का फतवा लॻाइणी न आहे। हिन आयत मुबारक जो नुज़ूल ख़ासि करे इन सूरत में थियो आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जंग खां वापसि वरिया आहिनि। उहे हिकिड़े ग़ज़वत खां वापसि वरिया, जंगल जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु जी ज़ात बाबरकात क़याम फरमाई। इत्फ़ाक़ अहिड़ो थियो जो उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी के सल्लल्लाहु सां उन सफ़र में गॾु हुई, छो जो अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु सफ़र में पंहिंजी घरवारनि मां कंहिं घरवारी खे साण खणंदा हुआ। जो इस्लामी तरीक़ो आहे त बहितर आहे त पंहिंजे घर सां माण्हू सफ़र करे, हुन में आसानियूं आहिनि, छो जो मर्द औरत जो मददगार आहे, औरत मर्द जी मददगार आहे। हबीब करीम सल्लल्लाहु जी ज़ात बाबरकात कुणा फरमाईंदा आहिनि, जंहिंजो कुणो निकिरे उहा महबूब करीम सल्लल्लाहु सां गॾु हलंदी। हिन सफ़र जे अंदरि, हिन जंग जे अंदरि हबीब करीम सल्लल्लाहु सां गॾु उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा हुई ऐं उनजी ईटीअ में हार ॿधल हुयो। पोइ अचानक नबी करीम सल्लल्लाहु जी ज़ात बाबरकात उतां उथण जो इरादो फरमायो त हाणे असां हितां उथूं, रवाना थियूं। त बीबी साण शिकायत कयो त सुहिणा मुंहिंजे ॻीचे में हार जेको हुयो मूंखे लभे नथो, अलाए काॾे। पाण पंहिंजो तलाश कयो साहिबियो, अलाए किथे हारनि जो किरी पियो आहे। ऐं अल्लाह जो महबूब उन जॻह ते सुम्ही पियो, राति उते यानी क़याम फरमायो। सुबुह जे टाइम में पाणी कोन हुयो, वज़ू कनि त छा सां कनि, सफ़र जी हालत में पाणी ख़तमु थी वियो ऐं निमाज़ बि पढ़णी आहे, हाणे छा कनि। पोइ इन हालत जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अॻिते हिन जो ज़िक्र अचे थो पियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तयम्मुम जे हुकुम खे नाज़िल फरमाए, जेकॾहिं पाणी तव्हांखे न मिले, सफ़री हालत में हुजो त पोइ तव्हां तयम्मुम करे निमाज़ पढ़ो। पोइ सभिनी सहाबनि महबूब करीम सल्लल्लाहु सां गॾिजी तयम्मुम फरमायूं मिटीअ सां ऐं निमाज़ अदा कयाऊं। ऐं उन खां पोइ जॾहिं उथिया त
रवाना थियण जे लाइ जीअं उठ खे उथारियूं त उठ जे हेठों हार पियो हुयो, जेको गुम थियल हार हुयो उहो हुते पियो हुयो। ऐं हार बि वॾो क़ीमती कोन हुयो, चइजे सोन जो हो या चांदीअ जो हो। इहे समुंड मां जेके कोॾियूं निकिरंदियूं आहिनि, कोॾियूं, इन कोॾियुनि जो हार हुयो। पुराणे ज़माने में कोॾियूं बि हार में विझंदा हुआ, गांठीरनि में बि विझंदा हुआ, एॾो क़ीमती बि न हुयो। पर अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन जॻह ते टिकण जो हिकिड़ो सबबु इहो हार बणिजी वियो। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन हार जे करे सॼी उम्मत जे मथां महिरबानी फरमाई। माण्हू चवंदा आहिनि त बाबा बीबी साहिब खां ग़लती थी वई, नौज़ुबिल्लाह, अल्लाह असांजे क़िबले खे दुरुस्त करे। अल्लाह ताला क़ुरान पाक में इहो फ़ैसिलो पाण फरमायो आहे सूरत नूर में त जेके पाक हूंदा आहिनि, मां अल्लाह पाकनि खे पाकनि जे लाइ बणायो आहे, पलीतनि खे पलीतनि जे लाइ बणायो आहे। अल्लाह जे रसूल जो सभु घर वारियूं पाक आहिनि। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो इंतिखाब न बल्कि अल्लाह जी ज़ाते बाबरकात जो इंतिखाब आहे। यानी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो नेकोकारनि खां का ग़लती थी वञे, उन ग़लती में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अता फरमाईंदो आहे, महिरबानी कंदो आहे। हाणे हार गुम थी वियो त अल्लाह जे महबूब में परेशान न हो। साहबा ॻोल्हींदा पिया त परेशानी हुजे आहे, यानी अल्लाह जे महबूब जी नज़र अल्लाह जे तरफ़ ॾे त रब असांखे हिते छो थो रहाए। पोइ इन सबब जे करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक खे नाज़िल फरमाई। अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो वला जुनुबन इल्ला आबिर सबील हत्ता तग़तसिलू। अल्लाह ताला फरमाए त ईमान वारो तव्हां निमाज़ खे क़रीब न वञो जेकॾहिं तव्हां नशे में आहियो या जेकॾहिं तव्हां तड़ वारी हालत में आहियो त बि निमाज़ खे वेझा न वञो। ऐं मुसाफ़िर उहो बि निमाज़ खे वेझो न वञे, या सफ़री हालत में जेकॾहिं हुनजे मथां इहा हालत अची वई आहे त उहो न वञे हता तग़तसिलू, ताजो तव्हां गुस्ल कयो। व इन कुंतुम मर्दा, जेकॾहिं तव्हां में मरीज़ आहे, अवला सफ़रन या सफ़र ते आहे, औ जा अहदकुम मिनल गायत, या को तव्हां मां हाजत खां मोटी आयो आहे हाजत खां, पर वटि पाणी कोन्हे इस्तंजे करण जे लाइ, मरीज़ आहे या सफ़र ते आहे। औला औ लामस्तुमुन निसा, ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी औरतुनि सां मिलो, फलम तजिदू माअन, पोइ पाणी तव्हांखे कोन थो मिले। चइनि सूरतुनि में तव्हां पंहिंजी औरतुनि सां मिलो, या तव्हां में मरीज़ आहे, मरीज़ बि उहो जेके पाणी खे हथु न लाहिणो आहे, पाणी खे हथु लाहिण सां हुनजो मर्ज़ वधे थो, या हकीम डॉक्टर हुनखे झलियो आहे त बाबा पाणी खे हथु न लाहिजां, उहो मरीज़। या सफ़र ते आहियो, जो सफ़र में अक्सर करे पाणी कोन मिलंदो आहे, इन चइनि जे लाइ कहिड़ो हुकुम आहे? अल्लाह ताला ने चइनि जे लाइ हुकुम फरमा त फलम तजिदू मान, पोइ जेकॾहिं पाणी नथा लहो फतयम्ममू सईदन तय्यबन, पोइ तव्हां तयम्मम कयो पाक मिटीअ सां, मिटी सां तयम्मम करण जो हुकुम अल्लाह ताला नाज़िल फरमायो। यानी इन हालत में जेकॾहिं तव्हांखे पाणी खे हथु न लाहिणो आहे त पोइ तव्हां तयम्मम कयो। या सफ़र ते आहियो, तव्हांखे पाणी नथो मिले, एतिरो जो पाणी मेल तव्हां खां परे आहे, त पोइ इन हालत में बि तव्हांखे तयम्मम करे निमाज़ पढ़णी आहे। ऐं अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वधे जेकॾहिं इस्तंजे जे लाइ तव्हांखे पाणी न मिलियो, यानी पोइ कामिल तव्हांखे पाकाई न आहे, त इन सूरत में बि मुसाफ़िर आहियो त तयम्मम सां तव्हांजो वज़ू बि थी वेंदो, त इस्तंजो बि थी वेंदो। ऐं चौथी सूरत, जेकॾहिं तव्हां पंहिंजे औरतुनि सां मिलिया आहियो ऐं सफ़र जी हालत में आहियो, पाणी तव्हांखे नथो मिले, त पोइ हिकिड़े तयम्मम सां तव्हांजो गुस्ल बि थी वेंदो ऐं तव्हांजो वज़ू बि थी वेंदो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इहा आसानी फरमाई। ऐं तरीक़ो ॿुधाई कहिड़ो, फमसहू बि वुजूहिकुम व अयदीकुम, पोइ तव्हां पंहिंजे मुंहंनि खे बि मख कयो ऐं पंहिंजे हथनि खे बि मख कयो। यानी तयम्मम जे अंदरि ॿ फ़र्ज़ आहिनि, ॿ फ़र्ज़। जिनसे ज़मीन सां हिकु त तयम्मम करणु, जिनसे ज़मीन मां मुराद सां यानी पथर हुजे, वारी हुजे ऐं मिटी हुजे, इहे जिनसे ज़मीन आहे। बाक़ी पकी सिर जेका आहे न, इहा जिनसे ज़मीन न आहे। सीमट वारी भित जेका आहे, इहा बि जिनसे ज़मीन न आहे, छोजो इन में सड़ियल शइ गॾियल आहे। बाक़ी पथर, पोइ संगमरमर जो पथर हुजे त बि पथर आहे, जिनसे ज़मीन मां आहे। अहिड़ी तरह सां लूणु जेको आहे पथर वारो हूंदो आहे, लूणु हे लूणु न, पाणी वारो न, पथर वारे लूण ते बि तयम्मम करणु जाइज़ आहे। काठीअ ते, लोह ते, सोन ते, इन ते जाइज़ न आहे।
मतलब मिट्टी जी उनजे मथां धस हुजे काठीअ जे मथां त पोइ तयमम करणु जाइज़ आहे। एतिरे क़दुरु उलमा इकराम लिखियो आहे, हिकिड़ो मुसाफ़िर आहे कचे जे रस्ते सां वञे थो पियो ऐं उहा मिट्टी उतां उथे थी पई, उहा सनी सनी धस हुनजे मुंहं खे बि लॻी आहे, हथनि खे बि लॻी आहे। हाणे उहो शख़्स ज़मीन ते हथु लाहिण जी हुनखे ज़रूरत न आहे, रुॻो उन्हीअ जे मथां ई हथु फेरे छॾे न त बि हुन तयमम थी वेंदो ऐं उन सां उहो निमाज़ पढ़ी सघे थो पियो। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे ख़ासि करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे इहा नेमत अता फरमाई आहे। यादि रखो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं कंहिं बि नबीअ जी शरीयत में तयमम न आहे, कंहिं बि नबीअ जी शरीयत में तयमम न आहे। या ख़ासि करे असांजे आका मदीने वारे साईं जे मथां अल्लाह जी ज़ात बाबरकात इहो हुकुम नाज़िल फरमायो हिन आयत मुबारक जे अंदरि ऐं क़यामत ताईं सॼी उम्मत खे अल्लाह जे महबूब आसानी करे ॾिनाई। इहा महिरबानी ख़ुशूसियत जी का हिन उम्मत जी आहे जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाए त मुंहिंजे अचण सां अल्लाह ताला पूरी ज़मीन खे पाक करे छॾियो। हदीस पाक आहे त मुंहिंजे अचण सां अल्लाह ताला पूरी ज़मीन खे पाक फरमायाई, महबूब जो क़दम लॻी वियो सॼी ज़मीन पाक थी वई। हाणे जंहिं जॻह ते असां निमाज़ पढ़ूं उते निमाज़ पढ़ी सघूं था, छो जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके अल्लाह जा नबी सॻो रहा इबादत जे लाइ माण्हुनि खे जायूं मुक़ररु करे ॾिना, ॿिए हंधि इबादत न थींदी। जिथे अल्लाह जो नबी फरमाए त हिन जाइ ते इबादत करणी अथव उते करणु। उहे सफ़र ते वञनि न त किथे बि निमाज़ न पढ़नि, सभु निमाज़ूं कज़ा करे महीने खां 6 महीननि खां साल खां पोइ मोटी अचनि, उन जाइ ते निमाज़ पढ़नि जंहिं जॻह ते अल्लाह जे नबी उन्हनि खे मुक़ररु करे ॾिनी आहे। पर हीअ करम नवाज़ी ही अहसान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे मथां पंहिंजे महबूब जे सदके फरमाया आहिनि। असांखे निमाज़ जी सहूलियत बि मिली वई, किथे बि हुजे, जहाज़ में वेठो आहे त बि उते निमाज़ पढ़ी सघे थो, ॿेड़ीअ में वेठो आहे त बि उते निमाज़ पढ़ी सघे थो। हीअ अल्लाह जी करम नवाज़ी असांजे मथां ऐं महबूब जे सदके अल्लाह इहा आसानी फरमाई आहे। ऐं तयमम बि इहा जेका अहिड़ी आसानी आहे जेका अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे महबूब जे सदके अता फरमाई। ऐं यादि रखणु घुरिजे त तयमम जेको अहिड़ो अमल आहे जो इंसान खे पूरो पाक करे थो। पोइ जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पोयां वज़ू करण वारा बीठा आहिनि ऐं मुसले ते जेकॾहिं तयमम वारो बीठो निमाज़ पढ़ाए थो इमाम, उनखे उज़ुर आहे तयमम सां त सभिनी जी निमाज़ अलाह क़बूल करे थो। त हो वज़ू करे बीठा आहिनि, हो गुसल करे बीठा आहिनि, हे तयमम सां बीठो आहे त माना तयमम में बि अल्लाह ताला ओतिरी पाकाई अता फरमाई आहे जेतिरी पाणीअ जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वज़ू कंदड़नि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अता फरमाई आहे। यानी अल्लाह एॾी असांजे मथां करम नवाज़ी फरमाई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।